कराची सिंध है, सिंध जिंद है। टाइम न्यूज़ ऐं रोज़ानी पंहिंजी अख़बार जे ऐलानियल 6 डिसंबर के सकाफ़ती दिहाड़े के हवाले से घोटकी भरसां दरगाह समूह फ़कीर में एक प्रोग्राम मुनक़िद किया वियो आहे। मच कचहरी ऐं सूफ़ियानी राग रंग की महफ़िल है। इन में जेके मुख़्तलिफ़ जेके सियासी समाजी तंज़ीमनि ऐं जेके आहिनि ॻोठाणनि में शरीक थिया उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे 6 डिसंबर के कहिड़े तरीक़े सां मल्हाइनि था। असांजे साईं दरगाह मियाँ समूह ते जेको ही मच कचहरी जो जेको इंतज़ाम असां टाइम न्यूज़ जे ताउन सां ऐं जेको ही करे रहिया आहियूं, इहो इन जूं 6 डिसंबर जी तयारी जो हिकिड़ो सिलसिलो आहे जेको असां तमामु बहितरीन नमूने जेको आहे सो 6 डिसंबर के मल्हाईंदासीं। साईं अली काज़ी साहब जूं ख़ासि सिंध ते मां सम्झां थो महिरबानी आहे, जंहिं ही ॾींहुं मल्हाइण जो हिकिड़ो जेका शुरूआति कराई हुई उहो अॼु ताईं सिंध जा माण्हू मल्हाईंदा अचनि पिया। ऐं हाणे त हीउ जेको ॾींहुं आहे उहो ईद वांगुरु थी वियो आहे। जीअं ईद जी ख़ुशियूं हूंदियूं आहिनि रमज़ान जूं या ईद उल अज़हा जूं, ईअं ई हिकिड़ो डिसंबर जो जॾहिं महीनो ईंदो आहे त असां सिंध जा ॿार बच्चा ॿुढा पोड़ा अजरक टोपियूं पाए जेको आहे सो घर घर दरगाहुनि ते शहरनि में ही ॾींहुं असां ख़ुशी जो मल्हाईंदा आहियूं। असां 6 डिसंबर ते लखनि जी तइदाद में माण्हू कढी करे सिंधी पंहिंजा रस्तनि ते आणे करे असां इहो पैगाम ॾींदासीं त असांजी सकाफ़त जेका आहे उहा 5000 साल खां बि वधीक अॻ में पुराणी आहे ऐं सिंध जेका आहे पूरी दुनिया लाइ अमन जो पैगाम रखे थी। असां सिंधी कॾहिं बि कंहिं बि दौर में कंहिंजा ग़ुलाम थी रहण लाइ तयारु न आहियूं। असांजी जेका सकाफ़त आहे, असांजी जेका तहज़ीब आहे उहा सभिनी खां जेको आहे शाहूकार रही आहे। असांजी ॿोली शाहूकार रही आहे। हीअ मच कचहरियूं राग विराग जेको आहे कोठाई वई आहे दोस्तनि तरफ़ां, दोस्तनि खे जस ॾियूं था। ऐं टाइम न्यूज़ जी समूरी टीम खे कराची सिंध है, सिंध मुंहिंजी जिंद है। ऐं असीं ख़ासि करे मुबारकबाद ॾियूं था मोहतरम अली काज़ी साहब के, जंहिं असांजी 5000 साल पुरानी सकाफ़त के उजागर करे हिकु सिर्फ़ु सकाफ़त खे उजागर न कयो पर क़ौम खे बि उजागर कयो आहे। ऐं असीं 6 डिसंबर ते टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार सां हज़ारे लखे माण्हू हमेशह घोटकी में रैलियूं बि कढंदा आहियूं। ऐं हीअ जागरता प्रोग्राम अॼु जीअं हिते प्रोग्राम आहे, सुभाणे परी असां वटि आहे। ऐं घोटकी जे तक़रीबन स्कूलनि में या तक़रीबन सुठनि सुठनि जॻहनि ते प्रोग्राम मुनक़िद कंदासीं। कराची सिंध है, सिंध असांजी जिंद है। 6 डिसंबर ते पूरी सिंधी क़ौम लखनि जी तादाद में रोडनि ते हूंदी ऐं हज़ारनि जी तादाद में असां घोटकी पंहिंजे शहर में हूंदासीं। टोपी अजरक पाए करे पूरी दुनिया खे ॿुधाईंदासीं त सिंधी हिकु 1000 साल सिंधी क़ौम आहे। ॿी सूरत में जेको आहे सो असां जेका बि दुनिया में मुल्क में जेको आहे सिंधी रहनि था असां उनखे पंहिंजी ॾियारे ॾियूं लख लख वाधायूं ॾींदासीं। 6 डिसंबर जे असां फुल तयारियूं आहिनि। पहिरियों हज़ारे माण्हुनि सां गॾु गॾिजी पंहिंजी टोपी अजरक पाए ॿाहिरि रोड ते अची पंहिंजो सिंध असां जिंद पंहिंजो नालो हणी सिंध जो ऐं ॾेखारींदा सिंध हिकु आहे ऐं कराची सिंध आहे ऐं कराची खे अलॻि कंदी आहे। हीउ जेको ॾियारो आहे असांजे लाइ ईद खां घटि न आहे। असीं हर साल त मल्हाईंदा आहियूं पर हिन जे वक़्तु जेका सूरत हाल आहे पूरी सिंध जी पूरे पाकिस्तान जी ॾाढी गंभीर आहे, ॾुखाइती आहे। पर पोइ बि असीं वॾे जोश ऐं ख़रोश में आहियूं। असांजा नंढड़ा ॿार थोरे असांजा वॾड़ा उहे जेको आहिनि वॾी तयारियुनि में जीअं ईद जी तयारी कबी आहे, ईद खां वधि तयारियूं करनि पिया। हीअ जेको सकाफ़ती ॾियारो आहे, हीअ जेके मच कचहरियूं आहिनि असांखे मिलण जो हिकिड़ो बहानो बि आहे। हीअ हिकु पूरी दुनिया खे पैगाम ॾिए थो त सिंध धरती सूफ़ियनि जी धरती आहे, वलियनि जी धरती आहे ऐं हीअ धरतियुनि जो पैगाम अमन जो पैगाम ॾिए पई। असीं 6 डिसंबर के ईद खां वधि भायूं था। असांखे ॾाढी ख़ुशी आहे त असां सिंधी माण्हू जेके गॾु थिया आहिनि 6 डिसंबर ते इंशाअल्लाह भरपूर नमूने सां जीअं ईद मल्हाईंदा आहियूं ईअं 6 डिसंबर खे टाइम न्यूज़ जे प्रोग्राम सां असां घोटकी शहर में हर कुंड कुर्छ में इंशाअल्लाह ख़ुशी सां मल्हाईंदासीं। इहे रंग सदाई रखन वाला
जेके फ़नकार ऐं सियासी समाजी तंज़ीमनि जा अॻुवान ऐं जेके तव्हां फ़क़ीर हुनजी ॻाल्हि ॿोल ॿुधी उनजो चवणु 6 डिसंबर जेको रोज़ानी पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ तरफ़ां जेका ऐलानी सकाफ़ती ॾियारो आहे उनखे भरपूर तरीक़े सां जेको आहे उनखे शिरकत कंदा ऐं उनखे मल्हाईंदा। कैमरामैन अब्दुल कादिर मंगी सां गॾु माजिद अली संगड़, टाइम न्यूज़ घोटकी।